मुखे हाणे बालाज जो साथ छॾणु घुरिजे, छो जो हिन मूंसां ज़ातियुनि जी इंतहा करे छॾी आहे। जेकॾहिं बालाज जो साथ छॾियुमि त हिन कोसदान में अकेलो थी पवंदुसि, ऐं अकेलो जानवर बि हिन कोसदान में न रही सघंदो। मां त ॿिए ॾींहुं मारिजी वेंदुसि। हिकु रस्तो मूंखे आहे, जमाल खान वटि वञणु घुरिजे, छो जो जमाल खान वरी बि ग़रीबनि जो हॾ ॾोखी आहे ऐं मुंहिंजो साथ ॾींदो ऐं मूंखे जीअंदान बि ॾींदो। हा, मूंखे उन लाइ वञणु घुरिजे ऐं मां उन ॾे वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। सरदार बालाज, आखिर ने जमाल खान जो पिलो कॾहिं थींदो? हाणे त राज भाग वारा असां ते पिलो टैकूं पिया कनि। दर सच तो चवी, हाणे ये मेणा मुखां बर्दाश्त नथा थी। सरदार बालाज, अहिड़ी बेइज्जती बर्दाश्त करण खां बहितर आहे त हिन बाह मंझि ॿुॾी मरिजे। बस खामोश। हाणे ये रननि वारा मेणा ॾियण बंदि कर। किॾां वेंदो इहो जमाल? नेठ त वारे में ईंदो न। सरदार बालाज, अवां पंहिंजी पूरी ताक़त आज़माई आहे, पर जमाल खान जो हिकिड़ो वार बि विंगो न करे सघिया आहियो। अञा ताईं पंहिंजे पाण खे कोहिस्तान जे ॿेले जो शींहं सॾाए पियो ऐं असां ते माण्हू खिलूं पिया कनि, टोकूं पिया कनि। मुंदर, जमाल जो ज़िंदा रहण असांजी ताक़त ऐं दहशत जो मौत आहे। बालाज खान, ज़िंदगी मौत जा फ़ैसिला असांजे तारे तगंदा आहिनि। जॾहिं हिन तरह जी सॼी धरती दुबदी समझी वञे उन ॾींहुं त बालाज खान जमाल खान खे मौत ॾिनो आहे, उन सां गॾु हुनजे खानदान ते कड़कियो आहे। सरदार बालाज खान, मुंहिंजी सलाह वठणी, हिकिड़ी ॻाल्हि चवां। हानी खे पाण वटि अची को था कयूं, पोइ ॾिसिजो सरदार बालाज, जमाल खान पाणी अची कोड़ा खोली। इन नांगल जी मुंडी मरोड़े इन जो ज़हर कढी हुनखे उछलाए छॾींदुसि ऐं हूअ तड़पी तड़पी साह ॾींदी जीअं मच्छी पाणी खां ॿाहिरि निकिरी तड़पंदी आहे। सरदार बालाज, तो हाणे देर न करो, कोई ईअं झटियोसि जीअं बाज़ पंहिंजे शिकार खे झटींदो। ईअं ई कबो मुंदर, छो जो हानी मुंहिंजे अरमाननि जो खून कयो आहे, हुनखां हुनजो बदिलो वठणो आहे। हानी मुंहिंजे रोशन कदर दिल जे ॾीए खे उछाए मुंहिंजे दिल सां गॾु मुंहिंजी ज़िंदगी ऊंधाए करे छॾी आहे मुंदर। हाणे मां हानी जी ज़िंदगी सां गॾु गॾु जमाल जी ज़िंदगी में बि ईअं ऊंधाए करे छॾींदो जीअं गोली लॻण खां पोइ कंहिंजी ज़िंदगी ख़तम थींदी आहे ऐं साह हुनजो परवाज़ करे वेंदो आहे। जमाल खान, हे ॾिस, मां तोखे हथ थो बता, इन बालाज खान मुंहिंजी जान छॾाए ऐं जिंदान ॾे। सुंदर, ॻाल्हि ॿुध, बालाज जो साथी किथे मूं सां जाल त न पियो करे?
जेकॾहिं चाल कई न जो हथियार ॾिसे थो न दम दम जा ॿ कारतूस फूटी तो ॻाल्हि ॿुध तोखे जीअंदान मिलंदो बिल्कुलु जीअंदान मिलंदो पर सभ खां पहिरीं तोखे इहो सबूत ॾियणो पवंदो त तूं बालाज खे छॾे असां सां मिलंदे ऐं असां सां वफ़ादार थी रहंदे इहो सबूत ॾियणो पवंदे जमाल खान जेको सबूत चओ मां ॾियण लाइ तयारु आहियां पर बालाज खान मुंहिंजी जान आहे जी तोखे इन बालाज खे हथी को करणो पवंदो कंदे हुनखे हथी को ॿुधाए बालाज खे हथी को कंदे बसि तोखे इहो ई कमु करणो आहे उहो कीअं जमाल खान सुंदर तोखे बालाज जी विख विख जी मुख़बिरी करणी पवंदी ऐं मूंखे ॿुधाइणो पवंदो त हू केॾां थो वञे ऐं किथे थो वञे त जीअं इन्हीअ बालाज खे खंबड़ में आसानी थिए बाज़ खे ॾिठो अथई बाज़ कीअं छपटो ॾींदो आहे ईअं खंबड़ो आहे बालाज खे जमाल खान खंभिजी वेंदो तव्हां दिलि जाए कयो न तॻींदो सुंदर मुंहिंजो बि हाणे फ़ैसिलो ॿुध हिन कोहिस्तान में जिते बि वड़ई जहिड़ी बि जूई खपई हुन जूई में ईनो ताणे घाट ऊंचो करे रही पो मां बि ॾिसां त केरु थो तुंहिंजो वार विंगो करे केरु बि तुंहिंजो वार विंगो न कंदो रहो हिते ख़ुदा जी ज़मीन आहे महिरबानी जमाल खान महिरबानी ऐं हा सुंदर ॻाल्हि ॿुध इहा हनी तोखां सख़्तु नाराज़ आहे ख़बर अथई छो हनीअ जो तोखां जहिड़ो थियो हुन तोखे बंदूक जो फायर करे मंडो कयो हो यादि अथई न उहो सख़्तु कावड़ियल आहे तोते ऐं बालाज वारनि ते उहो सम्झे थी त सुंदर बि बालाज जो साथी आहे जेतिरो ॾोहारी बालाज आहे ओतिरो ॾोहारी सुंदर बि आहे इन्हीअ करे तोते हमिलो बि कयो हुअईं हाणे जेकॾहिं हिन जूई में रहणो अथई ऐं असां सां गॾु रहणो अथई त सभ खां पहिरीं इन्हीअ हनीअ खे वञी परचाए थी सघई थो न को माफ़ी बि वठ उहो रहमदिल आहे तोखे माफ़ करे ॾे हनी तो बुरो ईअं बि कंदुसि जीअं तूं चवंदे जमाल खान मां तीअं ई कंदुसि हींअर ई वञी हनीअ खे परचायां पंहिंजे ॾोहनि जी माफ़ी वठंदुसि मां हुन खां वीरहानी सदके वञाए घणा ई ॾींहं बची विया हानी सदके वञाए हाणे न बचंदी आहे जिंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे जेकॾहिं अगरि मुंहिंजो मौत तव्हांजे हथ में आहे न त मां तव्हांखे मारे पोइ मरंदसि हानी
पाण खे असांजे हवाले कर, न त सड़ी खाक थी वेंदी आहे। सड़ी त रख मां न तो बस माण्हू न भाड़ियो आई। जिंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे। हिकु औरत ते वार करे पंहिंजे पाण खे सूरियो तूं सम्झी। हाणे ने ॻाल्हियुनि जो मूं ते को बि असरु कोन थींदो आहे नी। सदके वञाए पंहिंजे पाण खे हाणे मुंहिंजे हवाले कर त बहितर थई, न त लाश तुंहिंजो कफन में विड़े हुन जमाल ॾे या वरे तुंहिंजे पीउ ॾे न मोकिलियां। सुंदर तू वञ ऐं जमाल खे इतला ॾे, मां हिननि खे पाणे ई मुंहुं थी ॾियां। न मुंहिंजी भेण हानी, तूं हिकु औरत ज़ात आहीं ऐं औरत ज़ात हुननि सां अकेलो मुक़ाबिलो नथी करे सघे। मूंखे ॾे भेण मुंहिंजी। कुझु ई कोन थींदो, तूं छॾ। तूं हिकिड़ी टंग खां जॾो ऐं मां हुननि खे पाणे ई वात ॾींदसि। तूं वञ न, मां चवां पई न, मां हिननि बुज़दिलनि जे लाइ काफ़ी आहियां। तूं जल्दी वञ ऐं जमाल ख़ान खे इतला कर। जेका तुंहिंजी मर्ज़ी। सुंदर मूंखे माफ़ कजां, अॼु तूं मुंहिंजे करे जॾो थी वई। मुंहिंजी भेण, अॼु मां जॾो न हुजां, नेकी ऐं बदीअ जे फ़र्क़ खे मां न सम्झी सघां। हुन ज़ालिम जो साथ छॾे मां तव्हांजो साथ न ॾियां। मुंहिंजी भेण, मां हलां थो, पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। खबरदार हानी, गुजर बंद कर। हाने हाणे त तुंहिंजो मौत यकीनी आहे। हाणे मां ॿुधाईंदसि हिन सॼे कोहिस्तान खे, हिननि सभिनि जे अॻियां मां तोसां निकाह कंदुसि, निकाह। हाने हाणे ख़बर पवंदी जमाल खे तो हुन कंहिंसां दुश्मनी कई है। अलॻि क्या थे? हाल अलॻि क्या थी? जमाल खान, जमाल खान का थियो आहे जो सह कंदो तो अची ऐं मंडकाईंदो तो अची? ॻाल्हि कर। बालाजा वारनि हानीअ ते हमलो कयो आहे। थी सघे थो हुनखे अॻुवा न करे वञनि या वरी हुनजो को नुक़सान ॾेई छॾे। चई छा थो? बाला जेॾो मुड़ुस माण्हू थी वियो आहे जो हानीअ ते हमलो कयो अथई। एतिरो मुड़ुस माण्हू थी वियो आहे इहो बालाज ख़ान। हुननि वजु वठी हनीअ ते वार कयो ऐं हनी हुन जे इलाइक़े में वञी निकिती। सुंदर सुंदर सुंदर, मूंखे हिन ॻाल्हि जो अफ़सोस आहे। कहानी बेचई थी पई आहे, बेचई हानी चवण ई नथी करे। उनखे केतिरा भेरा मूं सम्झायो त हिन तरफ़ न वञ, न वञ हिन तरफ़। पोइ हानी खे वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? या बेचई। जमाल खान, मूंखे डिॼ थो थिए त किथे हानीअ खे हो मारे न विझनि। ना सुंदर, ना, हुन में एतिरी जुर्रत ई न आहे, न ई हुन में एतिरी दिल आहे।
जो हानि के नुकसान पहुंचाए सके। दिल खपे, दिल। जमाल खान जी हानि के नुकसान पहुंचाने जे लाइ दिल खपे, जेका दिल बालाज में न आहे। निश्चय हानि के मां आजाद कराईंदुसि। जमाल खान, बालाज सां मौत जी रांदि कबी, रांदि कबी। आ सुंदर, बालाज सां हाणे मौत वारी रांदि खेॾणी आ। मौत वारी रांदि। हू मरे या मां मरा। हाणे इन बालाज खे ही मारी तो, ही जमाल खान मारी तो। जो तो हुन मुझे प्यार में हथ विधान, जेको भी मुझे प्यार में हथ विझंदो मां वे बाहूं वढे छॾी। तू ॾिसजांइ उन हानिअ खे तूं ऐं मां बाइज़त तरीक़े सां आजाद कराए पाण सां गॾु वठी ईंदुसि। जमाल खान, पूरो कोहिस्तान पंहिंजो दुश्मन आ, दुश्मन आ पंहिंजो। सॼो कोहिस्तान मुंहिंजो दुश्मन हुजे या न हुजे, पर सुंदर हाणे इन बालाज खे ख़त्म करणो आहे। ऐं इन बालाज हानिअ खे मुंहुं चई करे अगवा कयो आहे। सुंदर, मां एतिरो आसान मौत इन बालाज खे ॾियणु नथो चाहियां। इन बालाज खे चीचलाए मारींदोसांसि, कीले कीले मारींदोसांसि। अहिड़ो अशर कंदोसांसि जो ॾेहां ॾेह इहा ॻाल्हि मशहूर थी वेंदी। न जमाल खान, न। मुंहिं मारे को सवा बालाज बे अनी मौत कोन कढंदई। केॾां वेंदो इहो बालाज खान? देख त मुंहिंजे हथ ते चढ़ंदो न। जेकॾहिं जो बालाज मुंहिंजे पुल ते चढ़ियो न त बोलड़े वारा पुल ॾियारे छॾींदोसांसि। सुंदर, हाणे आयो न उठ पहाड़ जे हेठां। घणो ई सम्झाए मई कहानी मुंहिंजी थी वञ, पर तो मुंहिंजी हिकु बि न मञी। हाने हाण तो तोखे मुंहिंजी हर ॻाल्हि मञी। तू छा थो सम्झी? हिकिड़ी औरत खे ईअं कैद करे तोखां वॾो कमु कयो आहे? शर्म नथो अचे तोखे? जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आई न त पंहिंजी ॻाल्हि मंझराए ॾेखार त मां मञी वेंदसि तोखे। बाला जग न करिजी आ बकवास ॿुधी आहे ना ई हाणे ॿुधंदो। ॼाण ते हथो ये का कंदुसि हाने, ॿियो हिसाब पोइ कंदुसि। ज़ोर जी मेहंदी न लॻंदी आहे, तो तू मुझे बात मां उसको भी देखो कराए सही। यादि रखजांइ। जमाल खान अची वयो न त जनाज़े जे लाइ तुंहिंजी लाश बि न मिलंदो। लाश त हाणे जमाल खान छो हुन मुंहिंजी मोहबत खे पंहिंजे करण जी ग़लती कई आहे, यानी के तोखे पंहिंजो बनाइण जी ग़लती कई अथसि। तू मुंहिंजे मुरीद ऐं मुंहिंजे प्यार जो कातिल आहीं। मां तोखे कॾहिं बि न छॾींदसि, कॾहिं बि न। तू कोहिस्तान जे नंगनि ऐं इज़तनि ते बुरी नज़र थो रखी। मां तुंहिंजी अखियूं करे छॾींदसि ऐं न कॾां त मुंहिंजो नालो हानी न।
बहुत रख जा बलाच। सदके वञे सदके हाले आप ॾिसण ते का पाबंदी न आहे पर तुंहिंजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।